हरे कृष्णा। मैं आहियां करिश्मा पेसवानी ऐं मुंहिंजे चैनल में तव्हां सभिनीनि जो स्वागत आहे। जीअं त मां तव्हांखे ॿुधायो कि आखा तीज ॾींहुं असांजा हरे कृष्णा लेडीज़ ग्रुप जी तरफ़ां असां प्याऊ लॻाईंदा आहियूं ऐं लस्सी ऐं शरबत बि विराईंदा आहियूं। त ॾिसो असांजो शेड तयारु आहे ऐं हिते असां 2 दिला भरे करे रखी छॾिया आहिनि पीअण जे पाणी सां। हिकु असां माता जी रखी आहे जो सॼो ॾींहुं ध्यानु ॾींदी, पाणी पीआरींदी। ऐं इहो असांजो हरे कृष्णा जो बैनर आहे। त अॼु खां असां पंहिंजो प्याऊ शुरू कंदासीं ऐं अॼु ई शरबत शुरू कंदासीं। त मुंहिंजे चवण जो मतिलबु इहो हो, तव्हांखे ॾेखारण जो अभिप्राय मुंहिंजो इहो आहे कि पाण लेडीज़ बि मिली करे असां कुझु न कुझु करे सघूं था। सुठो कमु जीअं ॿिया कम असां कंदा आहियूं त इहो बि करे सघूं था हिननि सभिनीनि जे सहयोग सां। ही सॼो टीम वर्क आहे, अकेले कंहिंजो बि कमु न आहे। सभिनीनि पंहिंजी तन मन धन सां असांखे हेल्प कई आहे, तॾहिं वञी कोई बि सुठो कमु शुरू थींदो आहे। त हीअ आहिनि असांजे ग्रुप जा सीनियर मेंबर जो गणेश कढी करे मट ते असां हाणे इहो कमु शुभारंभ कंदासीं। ऐं इजो त असांजो पाणी वारो बि पाणी खणी अची वियो आहे जो असां मट में विझाए छॾंदासीं ऐं थधो पाणी अलॻि आहे जो असांखे शरबत लाइ खपे। त हाणे असांजो शरबत तयारु थी वियो आहे। बसि हाणे हिनखे असां फटाफट विराईंदासीं। गर्मी एतिरी आहे कि असांखे केतिरो बि ठाहियूं, 1-1.5 कलाक में सभु ख़तमु थी वेंदो आहे, भले हू लस्सी हुजे, शरबत हुजे। ऐं हिते असांजे साउथ जी गर्मी त ख़बर ई अथव तमामु घणी हूंदी आहे। त गर्मी सां असांखे उन्हनि खे ॾिसी करे असांखे बि ख़ुशी थींदी आहे कि हलो कलाक असां सुठो कमु कयो। असांजी भेनरूं पंहिंजो कमु छॾे करे घर जो फटाफट करे 11 लॻे हिते अची वेंदियूं आहिनि ऐं 1 ताईं असां इहा सेवा ख़तमु करे छॾंदा आहियूं। त इहो हो असांजो अॼु जो वीडियो। ॾिसो सभई भेनरूं कीअं मिली करे कनि थियूं। मूंखे इहा ई ख़ुशी आहे कि असांजे ग्रुप जो हर मेंबर तमामु एक्टिव आहे ऐं हिननि जे ई सहयोग सां मूंखे इहा प्रेरणा मिलंदी। जो असांजो 2 कलाक जो बि सेवा हुई उहा थी वई आहे। हाणे सभु असां घर वञूं था, वरी ॿिए जुमे ते वरी असां साॻियो ईअं कंदासीं। पाणी जी सेवा असांजी महीनो हलंदी रहंदी, पर जो लस्सी ऐं शरबत आहे उहो असां हफ़्ते में 2 कंदासीं। त मां पंहिंजी तरफ़ सां हरे कृष्णा ग्रुप सभिनीनि भाउ भेनरुनि खे धन्यवाद थी कयां कि उन्हनि जे सहयोग सां ई असांखे इहो करण जो मौक़ो मिलियो। हरे कृष्णा। त ही हो अॼु जो मुंहिंजो आखा तीज जो व्लॉग। तव्हांखे वणियो हुजे त लाइक ऐं कमेंट कंदा ऐं शेयर कंदा ऐं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा। वरी मिलंदासीं हिकु नए वीडियो सां। तेसिताईं मौक़ो थी वठां। जय झूलेलाल।